Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. भारत खिलाफ तारीख़ी कामयाबी ते सॼे मुल्क में शुक्राने जो ॾियारो मल्हायो पियो वञे। वफ़ाक़ी राजधानी में 31 ऐं सूबाई राजधानियुनि में 21 तोपुनि जी सलामी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म हाउस में क़ौमी झंडो फड़कायो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध सेक्रेटरीट में क़ौमी झंडो फड़कायो। गवर्नर कामरान टेसूरी ऐं कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल अवैस दस्तगीर मज़ार कायद ते हाज़ुरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं। लाहौर में गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर ऐं वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ मज़ार इक़बाल ते हाज़ुरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं। हैदराबाद सखर मीरपुर ख़ास खैरपुर सांगड़ मटियारी ठट्टो बदीन कंबर कंदकोट ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं कोठाए शहीदनि खे भेटा पेश। शुक्राने जे ॾियारे जी मुख्य तक़रीब अॼु राति इस्लामाबाद में थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं हथियारबंद फ़ौजुनि जा सरबराह शिरकत कंदा। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां भारत ख़िलाफ़ तारीख़ी कामयाबी ते क़ौम खे वाधायूं ऐं पाक फ़ौज खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सिंतास मुआहिदे जी हिक तरफ़ी मोतली खे रद्द करियूं था। पाकिस्तान पंहिंजे आबी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ क़ौमी ताक़त जा समूरा ज़रिया इस्तेमालु कंदो। ऑपरेशन बुनियाद मरसूस जी कामयाबी ते हथियारबंद फ़ौज जे दिलेर सिपाहियुनि ऐं सरबराहनि खे ख़राज तहसीन पेश करियां थो। कामयाबी रुगो पाक फ़ौज जी न पर सॼी क़ौम जी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंहिंजे पैगाम में चयो त पाक फ़ौज वतन जे दिफ़ा दौरान दुश्मन खे कुझु कलाकनि में ई इबरत जो निशानो बणाए छॾियो। 6-7 मई जी राति भारत बुज़दिली जो मुज़ाहिरो कंदे पाकिस्तान ते हमलो कयो। मासूम ऐं बेगुनाह शहरी शहीद थी विया। दुनिया ॾिसी छॾियो त दुश्मन खे गोॾा खोण में कुझु ई कलाक लॻा। जेको जहाज़ दुश्मन जो गुरूर हुआ उहे हाणे खाक ऐं इबरत जो निशानो बणिजी चुका आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी शहीद स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ जे घर आमद। वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ शहीद जे घर भातियुनि सां मुलाक़ात करे ताज़ियत कई। वज़ीर आज़म शहीद स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ जे अज़म ऐं फ़र्ज़ शुनासाई खे साराहियो। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद उस्मान यूसुफ जे घर पहुची वारसनि सां ताज़ियत कई। अमरीका जा पाकिस्तान सां बहितरीन लाॻापा आहिनि। अमरीका मुख़्तलिफ़ शोबनि में पाकिस्तान सां सहकार जारी रखंदो। अमरीकी सफ़ीर नेटली बेकर जूं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। मोहसिन नक़वी चयो त ॿिनि एटमी ताक़तुनि विच में जंगबंदी जो क्रेडिट अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ॾांहुं वञे थो। ट्रंप ख़िते खे तबाही खां बचाए इंसानियत जी ख़िदमत कई आहे। अमरीका सां गॾियल सहकार खे वधीक थी ॾियणु चाहियूं था। 10 जून ताईं पाणी जी खोट 27% बरक़रार रहंदी। आबी ज़ख़ीरनि जा तफ़सीला क़ौमी असेंबली में पेश। वफ़ाक़ी वज़ीर मोइन वटू चयो आहे त तरबेला ऐं मंगला डैमुनि में पाणी ज़ख़ीरा मार्च में घटि तरीन सतह ते हुआ। अरिड़हं अप्रैल लाइ 43% पाणी खोट जो काथो लॻायो हो। दरियानि में पाणी आमद में बाद सां सूरतहाल बहितर थी। 1 मई खां पंजाब ऐं सिंध खे ज़रूरत मूजिबि पाणी जी फ़राहमी जारी आहे। पंजाब खे 102.3 ऐं सिंध खे 90,000 क्यूसेक पाणी फ़राहम कयो पियो वञे। क़ौमी असेंबली इनकम टैक्स तरमीमी बिल 2024 जी अक्सरियत राय सां मंज़ूर ॾेई छॾी। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब इनकम टैक्स तरमीमी बिल ऐवान में पेश कयो। अपोज़िशन पारां बिल जी मुखालफ़त फेडरल बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन तरमीमी बिल बि मंज़ूर। वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ तरफ़ां पेश कयल सिविल सर्वेंट तरमीमी बिल 2025 बि क़ौमी असेंबली मंज़ूर करे वरितो। आफ़िया सिद्दीकी केस तहरीक बणिजी वियो आहे। पटीशन ख़त्म करण सां मसइलो हल न थींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट जा रिमार्क्स। अदालत अमरीका में क़ैद डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जी आज़ादी ऐं ॾे वापसी बाबति डॉक्टर फ़ौज़िया सिद्दीकी जी दरख़्वास्त में तरमीम जी इस्तदा मंज़ूर करे वरिती। अदालत फ़ौज़िया सिद्दीकी जे वकील खे हिकु हफ़्ते अंदरि तरमीम थियल पटीशन दाख़िल करण जी हिदायत करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस सरदार एजाज़ इसाक़ ख़ान ॿुधणी हलाई। दरख़्वास्त गुज़ार जो वकील इमरान शफ़ीक़ एडिशनल अटॉर्नी जनरल ऐं अदालती मुआवन ज़ैनब जंजुआ अदालत आॾो पेश। अदालत पुछाणो कयो त हुकूमत दरख़्वास्त छो उकलाइणु चाहे थी, कहिड़ो फ़ाइदो आहे। एडिशनल अटॉर्नी जनरल चयो त असां हिन केस में जंहिं हद ताईं कुझु करे सघूं पिया उहो करे चुका आहियूं। अदालत केस जी ॿुधणी 2 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी। सिंध जो नामियारो सूफ़ी रागी सदरुद्दीन शाह लाॾाणो करे वियो। सदरुद्दीन शाह 2 हफ़्तनि खां गिम्स अस्पताल में दाख़िल हो। 4 महीना अॻु संदसि किडनी ट्रांसप्लांट थियो हो। तबियत बहितर न थियण सबबि अॼु दमधणी हवाले कयईं। कंदकोट में बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। अॼु वधीक हिकु नौजवान क़तल।
करमपुर भरिसां हथियारबंदनि गोलियूं हणी कंधकोट वासी नौजवान शकील मीराणी खे क़तल करे छॾियो। लाश इस्पताल मुंतक़िल। वारसनि जो चवणु आहे त कार में सखर इस्पताल खां वापसि कंधकोट वञी रहिया हुआसीं त इलाही बख़्श लाड़े वटि ॾोहारे फुर्त जे इरादे सां गाॾी रोकण जी कोशिशि कई। गाॾी न बीहारण ते हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि नौजवान शकील मीराणी मारिजी वियो। दोदापुर भरिसां जवाबदार छुरियुनि जा वार करे पंहिंजी भाॼाई खे क़तल करे छॾियो। ॻोठ अफ़ज़ल बिरोही में जवाबदार वहीद बिरोही छुरियुनि जा वार करे हसीना ज़ाल अली बख़्श बिरोही खे क़तल करण बाद फरार। नारी जो लाश इस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो मिल्क जी तकरार तां पेश आयो। ठरी मीरवा भरिसां रोलू कुतन नींगर खे ॾाढे मारे छॾियो। ॻोठ तारको ढंढ में रोलू कुतन 16 वरनि जे नींगर वकार पुट वहीद बांबड़ खे ॾाढे मारे छॾियो। वारसनि मूजिबि नींगर घर वञी रहियो हो त रोलू कुतन मथस हमलो कयो। इलाइक़े में रोलू कुतन जो आज़ार वधी वियो आहे। शिकायतुनि बावजूदि इंतिज़ामिया नोटिस न आहे वरितो। ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हेठि वियो अॼु बरक़रार। गर्मी पद 48 डिग्री ताईं पहुची वियो। मौसमियात खाते अॼु मथां वारनि इलाइक़नि में गर्मी पद मामूल खां 7 डिग्री ताईं वधी रहण जी अॻकथी करे छॾी। गुज़िरियल ॾींहुं दादू ऐं तुरबत में गर्मीपद 48, डेरा गाज़ी खान में 47, बखर, बावल नगर, रहीम यार खान ऐं नौकुंडी में 46 डिग्री रिकॉर्ड कयो वियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 20 मई ताईं हेठि बि बरक़रार रहण जो इम्कानु आहे।